हैदराबाद में खबर ईंदा हलो त जामशोरो ज़िले जे तालके कोटड़ी में ब अलग अलग स्वीडन में कुरान पाक जी बेहरमती करण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरा कया वया। कोटड़ी जे खांगी अक्सा मॉडल स्कूल पारा प्रिंसिपल अब्दुल कयूम जी अगवानी में मरियम गार्डन का शिराजी चौक ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वयो। मुज़ाहिरे में स्कूली शागिर्दनि शागिर्दियाणनि उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। साॻी तरह मरकज़ी पाकिस्तान मुस्लिम लीग पारां अब्दुल फतवाब कारी अब्दुल्ला जमायत इस्लामी जे हाफिज खलील अहमद एजाज अहमद मौलाना उमर खान जी अगवानी में अल मदीना चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वयो। एहतिजाजी मुज़ाहिरे में वॾे अंग में शहरनि शिरकत करे सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन खिताब कंदे चयो त यूरोपी मुल्कनि में मुसलमाननि सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो इंतहाई तेज आहे। ख़तरनाक यूरोपी मुल्कनि खे इन रुझान खे रोकणु घुर्जे, छो त कुरान अल्लाह पाक जो कलाम आहे ऐं मुसलमान इन खे दिल व जान समेत प्यार कनि था। हिननि चयो त कुरान पाक के सरण इज़हार जी आज़ादी न पर खुलियल दहशतगर्दी आहे, जंहिंजी न सिर्फ़ हर फोरम ते मज़म्मत थियणु घुर्जे पर अहिड़नि वाक़िअनि खे रोकणु घुर्जे। हिननि चयो त इन अमल खिलाफ़ गॾियल क़ौमुनि ऐं इंसानी हक़नि जे ॿियनि इदारनि में आवाज़ उथारींदासीं। इंसानी हक़नि ऐं मज़हबी आज़ादी ते यकीन रखूं था। हर इंसान खे पंहिंजे मज़हब ते अमल करण जो हक़ आहे ऐं आज़ादी हासिल आहे। कंहिं जी दिल आज़ारी करण सभिनी मज़हबी कदरनि ऐं आलमी कानूननि जी नफ़ी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।